ही निस्बत वारो दीन है। निस्बत पाण वटि रस्म आहे सही, सैयद खे पहिरें पई मिलंदा आहिनि, इज़त सां मिलंदा आहिनि। छो? सैयद को सोन जो ठहियल आहे। निस्बत निस्बत हिन जो खून रसूल जो खून, हे नस्ल इहा जेकी इज़त ॾींदा उन साईं सैयद खे जेको मिले न मिले तव्हांखे सवाब ज़रूर मिलंदो। ये देखो सैयद आयो नी असांजी ज़िम्मेदारी वॾी आहे। जेके सैयद वेठा हो असांजो गुनाह ॿ दफ़ा लिखियो वेंदो। हदीस आहे, हिकु दफ़ो गुनाह जेको कयूं उहो त लिखियो थो वञे, ॿियो दफ़ो उहो रिपीट में वरी गुनाह इन लाइ लिखंदा त तूं निस्बत जी लज न रखी। तवज्जो आहे बाबा, मां जल्दी जल्दी बाबा सैयद राजा बुखारी सैयद आहियो, गरम हूंदा आहियो। वो सैयद जा पेर ॼाणे था ॼाणे। तवज्जो आहे बाबा। अर्ज़ इहो पियो कयां त सैयद सोन जो हूंदो नाहे ठहियल निस्बत जे करे त हाणे उहा सैयद खे बि ॾिसणु घुरिजे। गुनाह सैयद जो ॿ हिसा शुमार थी, हिकु जेको गुनाह कयईं, ॿियो जेको निस्बत जी लज न रखे। ऐं सैयद जूं नेकियूं उहे बि ॿ दफ़ा लिखियूं वेंदियूं। हिकु त भलो कमु कयईं, ॿियो जेको निस्बत जी लज रखी थिए। अर्ज़ करे वञे हिकु नुस्ख़ो बि वठंदा वञो, ऐं इहा मुंहिंजी काई न आहे, मुंहिंजी इज़त न आहे, तव्हांजे लाइ इज़त अथव। फ़दाइल सादात जूं कई हदीसूं आहिनि। मासूम फरमाए थो जे बचणु चाहे थो अहिड़ी बीमारीअ खां जंहिंजो को सबबु मेडिकल में ज़ाहिर न थिए त जॾहिं बि सैयद खे ॾिसे त हुन सां उथी बि मिलंदो। अगरि कोई सैयद अचे ऐं उनजे एतिराम में उथी नथो बीहे, इमाम था फरमाइनि रब हिनखे अहिड़ी बीमारी ॾेई सघे थो कंडीअ ते वञी ख़तमु। हुकुम आहे रसूल जे लाइ, एतिराम में उथी बीहो। या तव्हांखे सैयद जे करे चाहे नंढो हुजे या वॾो, ख़ुदा थो ॼाणे हिकु दफ़ो पंहिंजी दिलि ठाहे छॾियो नी त मूंखे निस्बत सैयदा खे इज़त ॾियणी आहे, पोइ नंढो वॾो पैसे वारो ग़रीब जो फ़र्क़ु न ईंदव। निस्बतुनि वारो इस्लाम, उहो इस्लाम ॾियण वारो रब क़ुरान में सूरे बलद में फरमाए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद। लाए ज़ाइद आहे त ए रसूल मूंखे कसम आहे हिन मके जे शहर। सही आहे साईं, मूंखे कसम आहे हिन मके जे शहर जो मालिक। मके जो कसम हिन लाइ थो खणे त हिते बैतुल्लाह आहे, हिन में मताफ़ आहे, हिन में मसआ सफ़ा आहे, मरवा जो पहाड़ आहे, हिन में मिना जो मैदान आहे, अरफात जो मैदान आहे। अल्लाह साईं तूं कसम खणे छो थो? हिकिड़ी ॻाल्हि हल्का असां कसम छो खणंदा आहियूं? पंहिंजी ॻाल्हि में एतबार ॾियण लाइ, वज़न विझण लाइ। गाज़ीअ जो कसम, क़ुरान जो कसम, तव्हांखे सम्झ त मां सच थो ॻाल्हायां। अक्सर हूंदा जेके धंधे धाड़ी कंदा हूंदा, रोज़ी रोटी कंदा हूंदो, मां हिकिड़ो शरी मसइलो ॾसांव हदीस आहे मासूम खे त सही कसम, सचो कसम खणण बि मकरूह आहे। ख़ुसूसन धंधे में जेको सचो कसम थो खणे नी उनजी बरकत हली थी वञे। साईं हाणे खजूं लहण वारियूं आहिनि नी, साईं खजूं साईं अवा घणे थो ॾे, मिसाल था ॾियूं अवा 4000 मण, साईं एॾो महांगो। साईं गाज़ीअ जे कसम, अलम जो कसम, कलरान जो कसम 3500 में मूंखे पियो आहे। सच थो ॻाल्हाए। सचे कसम खे खणण जे लाइ बि कराहत आहे, बरकत हली थी वञे। असां त आदत कयूं वेठा आहियूं हर सची कूड़ी ॻाल्हि ते कसम आहे। हर सची कूड़ी ॻाल्हि ते कसम खई वई। ज़िंदगी जी को बरकत नथी लहे साईं, बाग़ान पर कोई बि पोइते। सबबु इहो आहे त असां उन मां बरकत पाण कढी आहे। हिकु सलवात पढ़ो।
त अल्लाह जेको सभिनी खां वधीक सचो आहे उहो कसम छो थो खणे अल्लाह कसम मथा कसम सूरे शम्स पढ़जो 11 कसम खई वशम्स वज़ुहाहा वल क़मर इज़ा तलाहा वन नहार इज़ा जल्लाहा वल लैल इज़ा यग़शाहा मूंखे कसम आहे सिज जो जॾहिं उहो उभरे थो मूंखे कसम आहे चंड जो जॾहिं उन जे पोयां अचे थो ये कसम छा आहिनि ज़ाहिर में हिकिड़ो सबबु इहो आहे अल्लाह जे शइ जो कसम खयो आहे नी उनजी इज़त ॾसण जे लाइ उनजो मक़ाम ॾसण जे लाइ त इहा मोतबर एॾी ठही जो मां रब उन जा कसम थो खयां कॾहिं कॾहिं उनजो ज़ाहिर इज़त वारो आहे पर उनजे अंदर में बातिन में कुझु ॿी शइ लिखियल हूंदी आहे सूरे शम्स जी तफ़सीर ॾसियव असां सम्झूं था अल्लाह कसम कयो हिन सिज जो हा ईअं बि आहे पर हक़ीक़त इन खां ॿी बि आहे अल्लाह कसम खणी चए थो वशम्स वज़ुहाहा मूंखे कसम आहे हिन सिज जो ऐं इन सिज मां मुराद मुंहिंजो मोहम्मद रसूल आहे हा सही यार मूंखे कसम आहे हिन सिज जो हिन नबीअ जो जॾहिं इहो तुलू करे थो जॾहिं मोहम्मद जी नबूअत ज़ाहिर थिए थी मूंखे इन जो कसम आहे ऐं वरी अॻियो कसम वल क़मर इज़ा तलाहा कसम आहे चंड जो जो सिज जे पोयां पोयां अचे थो इन कमर मां मुराद अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब मूंखे कसम आहे इन अलीअ जो जेको रसूल जे पोयां पोयां हलंदो आहे यार तवज्जो करो चाहे अची वई आहे त पढ़ी वञा मशहूर हदीस अली माल हक वल हक मा अली अली हक सां गॾु हक अली सां गॾु अल्लाह जे हबीब दुआ करे फरमायो ए मुंहिंजा रब जिॾे जिॾे अली वञे हक खे ओॾे ओॾे हलाइजांइ थोरो मूंखे ॾिसजो जाॾे जाॾे अली वञे हक हुनजे पोयां पोयां हलाइजांइ यानी ये ना थियो त हक अॻियां अॻियां हुजे अली पोयां पोयां न अली अॻियां अॻियां हूंदो हक पोयां पोयां हूंदो सॼी अली जी उम्र में ॾिसो अली अॻियां अॻियां हक पोयां पोयां ॿ हस्तियूं अहिड़ियूं आहिनि जॾहिं थियो हिकु रसूल जी ज़ात रसूल अॻियां अॻियां अली पोयां पोयां ऐं ॿी हस्ती ॾसियव ॿी हस्ती मुबाहिला में ज़ाहिर थी जॾहिं ईसा सां मुबाहलो करण अल्लाह जो रसूल हलियो हसन खे आंगुर खे ॾेई करे वठी था अचनि हुसैन खे झोलीअ में खयो इहा वाहिद जॻह आई जो फातिमा अॻियां अॻियां अली पोयां पोयां ला उक़सिमु बिहाज़ल बलद मूंखे कसम आहे हिन शहर जो मके जो मालिक मके जो कसम छो खई बैतुल्लाह जे करे न अल्लाह फरमायो व अंत हिल्लुम बिहादल बलद ए रसूल कसम इन लाइ खयो जो तुंहिंजा कदम इन मके जी ज़मीन ते आया तुंहिंजे कदमनि जी इज़त आहे जंहिंजे करे मां इन मके खे लाइ के कसम थो खण सघां तवील मौज़ू आहे साईं बाबा जन जी इज़त एतिराम हुनजे वॾेर जे करे वरी बरोज बि बरोज आयो पर सैयदनि खां वधीक को बरोज न मिलंदव त हाणे अल्लाह मके जी ज़मीन जो कसम इन लाइ खयो त रसूल जा कदम इन मके जे रेगज़ारनि मिटीअ ते आया तॾहिं अल्लाह इन ज़मीन खे लाइ के कसम चयो मथे सर खणजो हिकिड़ो सवाल थो कयां जे रसूल जा कदम मके जी ज़मीन ते अचनि त इहा मके जी ज़मीन अल्लाह लाइ के कसम करार ॾे त उन जी इज़त छा हूंदी जंहिंजा कदम रसूल जे कुंड ते हुजनि हैदरी जंहिंजा कदम रसूल जे कुल्हे ते हर मुसलमान लिखियो त इहे कुल्हा आम कुल्हा न हुया ये मुहरे नबूवत वारा कुल्हा हुया जंहिंजी इज़त अल्लाह शान एॾो रखियो जो फरमाई ए मुंहिंजा रसूल हिननि बुतनि खे भॼण जे लाइ अली खे पंहिंजे कुलनि ते सवार कर
ताकि ये काबे जा बुत 360 फुट हूंदा हर ॾींहं जो बुत इन्हनि खे इहो अली टोड़ींदो बुत सिकनि जो इहो नारो हुयो। हाणे अल्लाह इज़त एॾी ॾिनी अहल बैत जे क़दमनि खे हर मासूम जे तवील या मजलिस बंदे अमीर जी ठहियल थोरी घणी महिनत हर मासूम जे क़दमनि जे हेठां जेकी मिटी आई आहे नी अल्लाह उनखे इज़त ऐं शान अजीब ॾिनी। हिकिड़ी रसूल जे क़दमनि जी मिटी जो अची वञे अल्लाह हुन जा कसम थो खणे। अल्लाह जो रसूल वियो मेराज ते सिदरतुल मुंतहा ते हज़रत जिब्राइल बीह रहियो। अॻिते छो नथो अचे जिब्राइल सॼो सफ़र गॾु है पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान 7 आसमान हाणे अची बीह रहियो आहे चवण लॻो लौ दनो तो अनमुलतन लहतरक्तो ए अल्लाह जा हबीब जे इन खां अॻिते थोरो बि वधियो मूं त मुंहिंजा पर जली वेंदा। इहो अल्लाह जी मलकूत ऐं लाहूत आहे या जबरूत आहे जिते तव्हां वञी सघो था। असां नूरानी मखलूक खे बि इजाज़त न आहे। तवजो आहे साईं रसूल जे क़दमनि जी अज़मत तो ॾसियाव त हाणे अल्लाह जो रसूल कॾहिं हलण लॻो अॻिते दिलि में ख़्याल आयुसि त मां जो रब सां मुलाक़ात ते थो वञा। मुंहिंजो भाउ हज़रत मूसा कलीमुल्लाह ज़मीन ते हुयो कोहे तूर ते अचण लाइ जीअं अॻिते वधियो अल्लाह आवाज़ ॾिनसि फ़ख़्ला नअलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा ए मूसा जुती लाहिया तू मुक़द्दस वादीअ में अची वियो आहे अञा पहाड़ ते चढ़ियो ई न। इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा तू तुवा जी मुक़द्दस वादीअ में अची वियो जुती लाहिया। असां बि मुक़द्दस जॻह ते जुती लाहे वेंदा हे मूसा जुती लाहिया। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़हन ॿियो अदब इहो आहे त वॾे जे चवण खां पहिरीं नंढड़ो करे अबो आयो आहे गर्मीअ अॻु में पखो हलाए छॾ अदब इहो आहे नी साईं। अल्लाह जे हबीब चयो मुंहिंजे भाउ मूसा खां जुती ओ 3 कूह ते लाराई वई त अॻु में ई लाहे आए मूसा तूं मुक़द्दस ज़मीन ते अची वियो। अल्लाह जे हबीब ख़्याल कयो त रब जे चवण खां पहिरीं ई जुती लाहे छॾिया। अञा लाहिण जो इरादो ई कयो ऐं त हातिफ़ ग़ैबी जी आवाज़ आई तक़द्दम अला बिसातिल अर्श बिना अलैक लियतशर्रफल अर्श बिग़ुबार अलैक ए रसूल जॾहिं का कायनात ख़ल्क़ कई आहे अर्श जहिड़ी जाह मुतबर्रिक इज़त वारी ख़ल्क़ी न आहे कई ऐं जॾहिं खां अर्श खे ख़ल्क़ कयो आहे ओ मुंहिंजी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु कंदो आहे मालिक ए मुंहिंजा रब मूंखे इज़त ऐं ज़ीनत कॾहिं ॾींदे ए रसूल जुती न लाहिजा तुंहिंजे जुतीअ जी धूड़ सां अर्श खे इज़त लियतशर्रफल अर्श बिग़ुबार अलैक तुंहिंजी जुतीअ जी मिटीअ जी धूड़ सां अॼु अर्श खे ज़ीनत ॾियणी आहे त अर्श उहो आहे जंहिंजे वजूद ते मुंहिंजे रसूल जे क़दमनि जी मिटी आहे। मां तफ़सील छॾे थो वञा अॻिते साईं अची विया आहिनि वक़्तु ॿुधंदा वञो हे मुंहिंजे रसूल जे क़दमनि जी मिटी। हिकिड़ी ॿी मिटी बड़ी ज़हमतूं तमामु कंदोमांव मुंहिंजे मौला अली जे क़दमनि जी मिटी। मौला अली जे क़दमनि जी मिटीअ जी अज़मत छा आहे हिन हदीस जो नालो हदीस ख़ैबरिया सर्च कयो असांजे बिरादरान जे किताबनि में सर्च कयो हदीस ख़ैबर जीअं आयतुनि जा नाला हूंदा नी आए ततहीर आए मलिक आए विलायत आए ज़कात ये हदीसुनि जा नाला इन हदीस जो नालो हदीस ख़ैबरिया त जॾहिं मौला अली मरहब खे क़त्ल करे अल्लाह तरफ़ वधनि पिया। मां सभु मौज़ू साईं जे इज़त एतिराम मोहबत साईं जे बावे जे हिकु मोहबत जी इज़त ॾींदा अल्लाह दरजात बुलंद फरमाए उन में छॾिया थो पियो फ़क़ति हिते अचूं था। मौला अली जॾहिं मरहब खे क़त्ल करे रसूल ॾे अचनि पिया अली जे अचण ॿियो रमज़